मुशाहिदो करे पो शाहिदी मंजबी मालूम थियो त हुजूर बैठा मदीने में पर टिपुल जे जलसे ते भी शाहिद कदे जे हुजूर के जलसे में के जाए ते पर नफ्से नफीस वणण चाहे न तब वणी सगन सुभान अल्लाह पर जे मदीने में बैठा पांजे मज़ार अनवर गुंबद खतरा में बैठा हुजन ए उता हिन जलसे के सारी दुनिया के इए था दिसन जे तरिए ते सुभान अल्लाह हे मुझे हथ ते चाहे सोदा जी हे तवा के नजर तो अचे न ये मदीने वाला साईं सजी कायनात के लिए सुभान अल्लाह बुटों जो मिसाल दिल के हाजिर कयो तो मैं एक गाल समझाया अल्लाह हियर मंझंद जा डी जा लगी 5 मिनट का सुभान अल्लाह सिज मथो बीठो किथे बीठो असांजे घर घर में रोशनी सच्चे डेरा में रोशनी असां चवंदा त सिज असांजे मथो जी सिज असां वटा वरी झटपट वारा दा चवंदा बाबा सिज त असां ते बीठो जी वरी परियों जेकमाबाद वारा दा चवंदा सिज असां ते बीठो सखर वाला चवंदा शिकारपुर वाला चवंदा सिज त असां ते बीठो परियों हैदराबाद वाला चवंदा सिज असां ते बीठो कराची वाला चवंदा सिज असां जे मथो बीठो लाहौर वाला चवंदा सिज असां ते बीठो कोयटा वाला चवंदा सिज असां जे मथो बीठो परियों ईरान वाला चवंदा सिज असां जे मथो बीठो मुत्तहिदा अरब इमारात दुबई वाला चवंदा सिज असां जे मथो बीठो हिंदुस्तान वाला चवंदा सिज असां जे मथो बीठो बांग्लादेश वाला चवंदा सिज असां जे मथो बीठो नेपाल वाला श्रीलंका वाला थाईलैंड वाला जापान वाला ऑस्ट्रेलिया वाला रूस वाला अमेरिका वाला अफ्रीका वाला हर को जदो सिज असां जे मथो बीठो हालांकि सिज पंहिंजी जाइ ते आ पर तपश घर घर में आ रोशनी घर घर में आ सुभान अल्लाह सिज जिए टिपुल वारन ते शाहिदा थिए झटपट वारन ते शाहिदा गाल समझवा मदीने वारो जे बैठो गुंबद खदरा में आ सारी कायनात के दिसे पियो ही सजी कायनात जो शाहिद सुभान अल्लाह पुट संभाले संभाले विख खणदो हली त संभाले हल विख खणी त संभाले विख खण अल्लाह बिन सही तो ए मदीने वारो साईं तो ते शाहिद जेकरे तू चंगो थींदे न चंगे रस्ते ते हलंदे न मदीने वारो शाहिदी दींदो हे मुझे गुलाम फरमा बरदार हां जे नमाज ते लिखूं खयई मस्जिद रे कदम भरई जे हिन नेकी जी मजलिस में अची हाजिर थिए अबे अम्मा जी खिदमत कयई मुजादा हज कई उम्रो कई ज़कात ॾिनई खैरात ॾिनई चङा कम कयई मदीने वारो तुंहिंजो शाहिदा पर खुदा न खास्ता तुझा पैर चोरी जेला जिना जेला शराब जेला बेहयाई जेला गंदाई के कमन में तू रात तो गुजारी नीयत तो गुजारी खबरदार से जाए अल्लाह भी समीउ बसीरा दिसण बुधण पसण वारो आ त मदीने वारो मीर बि शाहिद बणजण वारो ओदा ओ टिपुल वारा खोल कन खोल इन धरती ते अया सबुल इंसान ऐं युत्रक सुदा इंसान ये न समझ तू आवारो ही तोखे केर पुछण वारो न है न तुझे मथा अल्लाह जी पुलिस मलाइक वेठा अल्लाह ॾिसी रहियो आहे मदीने वारो मीर तुंहिंजो शाहिद बणजण वारो आहे वदा ओ अमल चङा कर त मदीने वारो बि साईं राज़ी त अल्लाह बि राज़ी जे गंदा कम कयई त अल्लाह बि नाराज़ मदीने वारो साईं बि नाराज़ ओ मिठा चोरी न कर जिना न कर नशो न कर परावा हक न खा गरीबन सां जुल्म न कर बेहयाई जा कम न कर मिस्कीनन जा हक
नक लताड़ अल्लाह जो खौफ रख जे नेक थींदे मदीने वारो भी खुश थींदो चोर कुर्द है इराक जो चोरी करे चोरी खाए सॼी जिंदगी चोरी दिल में ख्याल अचे यार जिंदगी चोरी में गुज़री वई मौत मथों अची बीठो आहे वार अछा थी विया मरण कंदी आयो हाणे रब जे दर ते मोटा सॾु करे थो या रसूल अल्लाह मूं तौबा कई मुंहिंजा महबूब मूंखे माफ़ी वठी ॾियो या रसूल अल्लाह मां मोट थो कयां ईअं रोए बि पियो सॻड़ा बि करे पियो ऐं उतां पंहिंजे ॻोठ मां निकितो जी हाणे बाक़ी ज़िंदगी जा ॾियारा वञी मदीने में ईअं रस्तो ॾेयूं वञे पियो हिकिड़ी कखाई झूपड़ी हुजे रस्ते जे पासे मां कखाई झूपड़ी मां सॾु थियो अब्बा हज़रत कुर्दी बीह जाए इन हिते उॾे ॾिठो हज़रत कुर्दी कंहिंखे थी सॾे ॿियो माण्हू जो कोन्हे वरी अॻिते हलियो वरी सॾु थियो अब्बा हज़रत कुर्दी बीह थोरो चयो मां हज़रत कुर्दी न आहियां मां चोर कुर्दी आहियां चोर कुर्दी चोरी करण वारो कुर्दी आहे चइबो आहीं त कुर्दी न चए हा कुर्दी चए बी तोखे न्यापो ॾियणो आहे तोखे तोहफ़ो ॾियणो मां कंहिंजो न्यापो कंहिंजो तोहफ़ो चइबो अच त ॿुधायां न हीअ शख़्स वियो आहे उहा माई रोई चवे थी अब्बा मुंहिंजो बच्चो पुटु मुंहिंजो गुज़ारे वियो उन जहिड़ा कपिड़नि जो जोरो ठाहियो ईसारे सवाब जहिड़ा सोचा पई कंहिंखे ॾियां रखी वेठी हुअसि राति ख़्वाब में मदीने वारे जो दीदार थियो साईं फरमाइनि था मां सुबुह जो मुंहिंजो दोस्त हज़रत कुर्दी हितां लंघंदो इहे कपिड़ा उनखे ॾिजां चईसि त चोराणा कपिड़ा लाहे हे पाक कपिड़ा पाए पोइ मुझे मदीने में आ या रसूल अल्लाह या रसूल मेरे सारी गुनाहन में विञायम या रसूल अल्लाह मेरे सारी गुनाहन में विञायम या रसूल अल्लाह करे सो दो कसे कच जो लिहायुम या रसूल अल्लाह ओ वही जोनी आई पीरी तभी नजकान का पे वारे विख के अञा अॻिते वधायुम या रसूल अल्लाह ओ मिठा अॼु वक़्तु तो रब जे दर ते मोटो तौबा ताइब थियो गुनाहन खां बाज़ अचो बाक़ी जा जिंदगी बची आहे उन में चङा अमल या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा हबीब तोखे शाहिद बणाए मोकिलियोसी तोखे खुशखबरी ॾींदड़ ऐं ड्रेजारींदड़ बणाए मोकिलियोसी जेके चङा माण्हू आहिनि चङा कम कंदा नमाज़ूं पढ़नि रोज़ा रखनि ज़िक्र कनि तहज्जुद पढ़नि उन्हनि खे मुबारक ॾे जन्नत जी जेके बेफ़रमानियूं था कनि शराब था पीअनि ग़रीबनि खे ईज़ाइनि था नशा था कनि नमाज़ नथा पढ़नि हक़ ग़रीबनि जा खाइनि था अबे अम्मा जूं दिलियूं रंजाइनि था ओड़े पाड़े खे ईज़ाइनि था हबीब उन्हनि खे जहन्नम जी बाहि खां ड्रेजार तूं ख़ुशख़बरियूं ॾींदड़ आहियां तूं ड्रेजारींदड़ आहीं वदाइयन इल्लल्लाह बिइज़्निही हबीब तूं अल्लाह जे हुक्म सां अल्लाह दे सॾींदड़ आहीं ये गाल समझण जी हबीबन फरमाया त मुंहिंजो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़े माण्हू भलो घर ठाहियो छा ठाही भलो सुठो सुहिणो घर ठाही उन में ताम ठाही कोफ्ता कोरमा चौधारी वण बाग बागीचा मेवा सब कुछ ठाहे तैयार करे पोइ हिकिड़े शख्स खे चईंदो वञी माण्हुनि खे दावत ॾे मुंहिंजी दावत सॼी माण्हुनि खे दावत ॾे अचनि मुंहिंजे घर मुंहिंजी दावत खाए
पो जन दावत कबूल कई वे घर में वींदा जेके घर में वींदा तो ताम खाईंदा घर जा मजा माणींदा जन दावत कबूल न कई से न घर वींदा न वे घर जा मजा माणींदा साईं फरमाईंदा मुंहिंजो मिसाल कीअं अल्लाह जन्नत ठाहिया सुभान अल्लाह रब जन्नत ठाहिया जन्नत में हूरू हन कुसूरू हन बाग हन बंगला हन माखी जो नहरू हन शराबन तहूरा है हर किस्म की नेमत तरह तरह जा इनाम इकराम रब ठाहे तैयार करे ऐ मोहम्मद के मोकलियो त वञी पंहिंजे गुलामन खे दावत दे वन टिपुल वारन के हबीब दावत दे वन झटपट वारन के दावत दे सिंध वारन बलोचिस्तान वारन के अरब अजम वारन के हबीब मुंजी दावत वनी दे साईं फरमाए तो मां ता के दावत ॾियण आयो है रब जी वो जन मुंजी दावत कबूल कई से जन्नत में वींदा जन्नत जा मजा माणींदा जन दावत कबूल न कई से न उन्हें जन्नत में वींदा न जन्नत जा मजा माणींदा वो तवा छाता चो डेरा मुराद वारो मदीने वाले जी दावत के कबूल अल्लाह के कबूल दावत सच्ची दा सोने नबी जी दावत कबूल हां जे कबूल तो 5 वक्त नमाज पढ़ो अज तो व्यापारी इते इन पिड़ में गड़जी दा पढ़ो व्यापारी पढ़ंदा हां हाने वैसे मुंह वजू बोले पर जदे कपड़ा पाक बोले दिल खोटी उसने घणा हां नमाज पढ़ो अज शुरू कयो वरी न छजो नमाज पढ़ो जिक्र कयो तहज्जुद पढ़ो चोरियों न कयो नशा न कयो मुझा दोस्तों हराम खोरी न कयो बेहयाई जा कम न कयो पराई गिला गीबत न कयो साईं फरमाइन था जेके नेक बाना सालिया फरमा बरदार थियन था उन्हन जे ला मां खुशखबरी खणी आयो वबश्शिरिल मोमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा महबूब मोमिनन के मुबारक दे उन्हन जे ला वॾो फज़ल अल्लाह ताला ठाहे तैयार करे सुभान को मदीने वाले जी खुशखबरी खपे या न खपे हां खपे त को अज का आद करते इंशाअल्लाह हाने बाकी जिंदगी मुस्तफा जी गुलामी वाली गुजार दी फरमा बरदारी वाली गुजार दी जेको हुक्म हबीब जो मिले उन्हें ते अमल करो कसरत सा दुरूद ए सलाम पढ़ो दुरूद पढ़ण वाले के मदीने वाले साईं जो कुर्ब मिलंदो साईं फरमाइन था जेको दुरूद पढ़े तो क़यामत जे दिहाड़े में मां मोहम्मद उन के सुञाणी दुस पांजी शफाअत करे पाण सा गड जन्नत एक किताब दुर्वेश खणी आयो तव इन किताब में दुरूद जा सीगा है एड़ा दुरूद है जन जे पढ़ण सा रब तांजा कर्ज मर्ज दर्द परेशानी उठाए दुरूद जो किताब वठो यो किताब तव जिक्र इमाम हुसैन सुभान अल्लाह सोने महबूब जे बचड़न जो शान इज्जत अजमत छाए पंजतन पाक जो शान छाए हिगड़े मुल्ला बास कयो त पंजतन पाक नचो जेको पंजतन पाक चवे वो काफिर उन्हें जे जवाब में मुही किताब लिखियो आ जिक्र इमाम हुसैन इन में मु हदीस में साबित कयो त पंजतन पाक आहिन ये किताब फकीर आने वचो वठो पढ़ो अमल करो अल्लाह राजी मदीने वाले साईं राजी थे रब करीम शाल सा सबनी के अमल जी तौफीक नसीब फरमाए वमा अलैना इल्ला सुभान